अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा सब खबरें एक नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी वज़ीरन चयो आहे त मोदी पाकिस्तान में आबी दहशतगर्दी करण थो चाहे। सिंध तास मुआहिदो हिक तरफ़ो मुअत्तिल नथो करे सघिजे। पाकिस्तान जे पाणी ते धाड़ो हणंदड़नि जा हथ कटे छॾींदासीं। अता तारड़ ऐं मुसद्दिक़ मलिक इस्लामाबाद में गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सुभाणे पाणीअ जी अहमियत ते कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ सॼी दुनिया मां माहिर अची रहिया आहिनि। इंडस वाटर ट्रेटी ते पाकिस्तान जी अहमियत बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। इत्तफ़ाक़ी राय सां पाणी जे मसइले जो हल कढणो पवंदो। मुल्क में दहशतगर्दी जे वाक़िअनि खां पोइ पाकिस्तान जे पाक अफ़गान सरहद ते कार्रवाई 29 दहशतगर्द मारिजी विया। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सरहदी इलाइक़े में जमातुल अहरार ऐं ख़ारिजियुनि जे ठिकाणनि ते कार्रवायूं कयूं वयूं। 28 जून ते सिक्योरिटी फोर्सिस बाजोड़ में ऑपरेशन कयो। ख़ारिजी कमांडर ख़ान फरोश 3 दहशतगर्दनि समेत मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ ख़ारिजी तंज़ीम अल अहरार सां हुयो। इत्तलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान जे सूबे पकेतिया ऐं कुनड़ में कार्रवायूं कयूं वयूं, जिन में 25 दहशतगर्द मारिजी विया। शहरियुनि जी जान माल ऐं क़ौमी सलामतीअ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। कराची में रेंजर्स कैंप ते हमले में मुलविस अफ़गान दहशतगर्द जो एतराफ़ जारी। छिड़काईंदड़ इंकशाफ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दहशतगर्द उस्मान ॿुधायो आहे त संदसि तालुक़ जमातुल अहरार सां आहे। तंज़ीम जे अफ़गानिस्तान में कमांडर जो नालो मौलवी अहरार आहे। रेंजर्स कैंप ते हमलो कंदड़ समूरनि दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान में तरबियत ॾिनी वई हुई। सभिनी दहशतगर्दनि खे ख़ुदकश जैकेट तयार करण जी तरबियत मिलियल हुई। गिरफ़्तार दहशतगर्द वधीक एतराफ़ कंदे चयो आहे त कराची पहुचण लाइ अफ़गानिस्तान मां संदसि लाइ समूरा इंतज़ाम कया विया हुआ। खेनि अॻु में रेंजर्स ऐं फ़ौज में फ़र्क़ जी ख़बर न हुई। ॿुधायो वियो त उहे सभु काफ़िर आहिनि। रेंजर्स कैंप मथां हमले ते पाकिस्तान में मुक़रर नाज़िमुल उमूर जी तलबी। काबुल में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर तरफ़ां अफ़गान परॾेही वज़ारत खे डेमार्श ॾिनो वियो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि अफ़गान नाज़िमुल उमूर खे परॾेही ऑफिस तलब करे कराची में दहशतगर्द हमले ते सख़्त एहतिजाज कयो वियो। अफ़गान इख़्तियारुनि खां मुतालबो कयो वियो आहे त अफ़गान सरज़मीन मां दहशतगर्दनि जे पाकिस्तान में दहशतगर्दी रोके वञे। अमेरिका ऐं ईरान हिक ॿिए मथां हमला रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो। तकरार जे हल लाइ हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियुनि जो बि फ़ैसिलो। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त अमेरिका ऐं ईरान सुभाणे क़तर जे गादी वारे शहर दोहा में ॻाल्हियुनि ते राज़ी थी विया आहिनि। गुल प्लाज़ा ॿाहिरि वाक़िअ हादिसो करार। ट्रांज़िट रिपोर्ट जारी। को धमाकेदार मादो न मिलियो। पुलिस हतमी चालान अदालत में जमा कराए छॾियो। दुकानदार नेमतुल्ला ऐं संदसि 11 सालनि जो पुट केस में जवाबदार नामज़द। गुल प्लाज़ा कमेटीअ जो सदर ऐं नायब सदर बि जवाबदारनि में शामिल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जे लताड़ ख़िलाफ़ हैदराबाद में समें नौजवाननि जो एहतिजाजी मार्च ऐं धरणो। हक़ मथां धाड़े ते उम्मीदवार ऐं शागिर्द ॿीहर रोडनि ते निकिरी आया। अलामा दाऊद पोटा लाइब्रेरी खां प्यादल मार्च करे SPSC ऑफिस आॾो धरणो। सियासी समाजी अॻवान अदीब ऐं वकील शरीक। मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि में बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। हक़दार उम्मीदवारनि जे हक़नि ते धाड़ो हणी मनपसंदनि खे नवाज़ियो वियो आहे। शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। सखर जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 2 जवाबदारनि खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार तगियल शाह ऐं चीज़ल शाह खे फाहीअ जी सज़ा, 5-5 लख रुपया ॾंड। साॻई केस में अदालत जवाबदार जिंदल शाह खे अॻे मौत जी सज़ा ॿुधाए चुकी। जवाबदारनि 2019 में सखर सेशन कोर्ट जे अहाते में फायरिंग करे मिसरी शाह खे क़त्ल कयो हो। गंबट वेझो कोराई बिरादरी जी धुरनि में ज़मीन जे पुराणी तकरार तां वॼणा क़त्ल। कच्छे वारे इलाइक़े में धुरनि में झेड़ो। हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में रोशन कोराई ऐं कराड़ो कोराई मारिजी वियो आहे। सिद्धी कोराई ज़ख़्मी। वाक़िए बाद धुरनि में छिकताण तेज़। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। 1 जुलाई खां सिंध समेत सॼे मुल्क में बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते पारां शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। अलर्ट जारी करे छॾियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 3 खां 4 जुलाई ताईं सखर, लाड़काणे, घोटकी, ख़ैरपुर, जेकबाबाद, शिकारपुर में तेज़ बसकारे जो इम्कान आहे। नवाबशाह, नौशरो फेरोज़ ऐं दादू ज़िलनि में गजगोड़ सां मींहुं पवंदो।